वंश शिरोमणि श्री रामचंद्र जी मंगल आनंद जा भंडार है। उहे धरती ते घास विछाए करे सुमंता। विधाता जी गति ॾाढी बलवान आ। श्री रामचंद्र भगवान कनन सां भी कदी दुख जो नालो न ॿुधो। हाणे थोड़ो ध्यान ॾिजो भाई कि हिते चवनि था भाई जेके सुख स्वरूप इन रघुवंश शिरोमणि परमात्मा आहिनि, पाण सब कुछ आनंद जा भंडार आहिनि, जंहिंजे नाले सां ई माण्हू आनंद पाईंदो आहे, वैकुंठ पाईंदो आहे। अच्छा, उहे धरतीअ ते घास विछाए करे था सुम्हनि, इन जो मतिलबु विधाता जी गति ॾाढी बलवान आहे। त इन जो अर्थ इहो ई आहे कि भॻवान लीला करे ॾेखारनि था कि ॾिसो भैया मां भी संसार में अची करे दुख सुख ॿई सहन कया। चाहे राम जी ॾिसो, श्री कृष्ण ॾिसो, भगवान राम श्री कृष्ण जो जेको अवतार आहे उहो लंबे समय वारा आहिनि, बाक़ी जेके अवतार आहिनि उहे अल्पकालीन। राम कृष्ण भगवान मनुष्य जे रूप में आया आहिनि। नरसिंह भगवान अद्भुत रूप आहे। वामन भगवान सृष्टि जी स्थापना जे लाइ आया, पंहिंजो कमु करे अंतर्धान थी विया। पर भगवान राम श्री कृष्ण 125 साल तक रहा। राम जी 11,000 साल राज कयो ऐं लीला करे ॾेखारियो कि ॾिसो भाई इंसान खे हीअं जीअण खपे। दुख न ईंदो अहिड़ी ॻाल्हि न आहे, दुख ईंदो, पर उनखे भी मित्र बणाए वठो, घबरायो न, हिमत न हारियो, उनखे भी बिल्कुलु सहज स्वीकार कयो जी सुख के स्वीकार कंदा आहियो। इन जो अर्थ इहो भी न आहे कि भगवान चाहींदा त इहो कोई कटे न पिया सघनि, कि भगवान चाहींदा त कोई भगवान जे मथों कोई कर्म कोन्हनि, भगवान कोई सकाम कर्म कंदा ई कोन्हनि। विधाता जी गति गहरी आहे असांखे ॾेखारण जे लाइ, असांखे सम्झाइण जे लाइ, हा न। भगवान जे मथों कोई कर्म गति कोन्हे भाई। गीता में श्री कृष्ण चवनि था हे कर्म मूंखे नथा ॿधी सघनि, छो जो मां कोई इच्छा ई न कंदो आहियां। कंहिं विशेष ॻाल्हि जे लाइ कर्म पंहिंजे स्वार्थ जे लाइ न कंदो आहियां, त मूंखे कर्म कॾहिं न ॿधंदा आहिनि। ऐं मूं वांगुरु जेको माण्हू कर्म कंदो उन माण्हूअ खे बि कर्म न ॿधंदा। इहो ई त गीता जो ज्ञान आहे कि जेको बि असां कर्म कयूं उन में स्वार्थ न हुजे, लालच न हुजे, ऐं करण जो अभिमान न हुजे, ऐं ॿी ॻाल्हि उन ई हिक ई कर्म करण में आसक्ति भी न हुजे। चओ हरे राम। कर्म जी आसक्ति भी ग़लति आहे, सिवाय सत्संग कीर्तन जे। भगवान जी भक्ति कीर्तन सत्संग इन खे छॾे करे कंहिं में भी आसक्ति न रखिजे, न परिवार में न पंहिंजे शरीर में। सत्संग ॿुधूं पिया कि भगवान दत्तात्रेय महाराज 24 अवतार धारण कया। ठीक है, ये तो 24 अवतार शिक्षा गुरु, दीक्षा गुरु तो एक हूंदो, लेकिन पंहिंजे शरीर को भी उन्होंने शिक्षा वरती। ते पहिरियों ॿार हो, हाणे जवान आहे, हाणे वृद्ध तो थे, सुभाणे किरण वारो आहे, मूंखे छॾे छॾींदो, हे मूंखे सुभाणे छॾींदो, मां भीतर अॼु ई तैयारी कयां, अॼु ई हिनखे छॾे थो छॾियां। मन सां, व्यवहार सां न, मन सां, यानी हिन मूं आसक्ति कढी थो छॾियां। त पंहिंजे शरीर में भी ज्ञान खणी वरितो दत्तात्रेय भगवान। चो हरे राम हरे कृष्ण। त कई मूर्ख माण्हू ईअं सम्झंदा आहिनि, अरे राम जी खे भी भोगणो पियो भैया, राम जी खे भी ताक़त न आहे, कर्मनि जो फल राम जी खे आहे, कृष्ण भगवान खे भोगणो पियो। इहा त मूर्खता आहे। इहा त लीला जो अर्थ छा थींदो आहे? लीला यानी नाटक। भगवान असांजी कृपा करण जे लाइ नाटक करे रहिया आहिनि। कंहिंखे काल खे ताक़त आहे भगवान जे लाइ कुझु? हे सभु भाई साधो रचना राम रचाई, होवे सोई जो राम रची राखा। या राम जी इच्छा आहे कि मां घास ते सुम्हां, त केरु रोके सघंदो? असांखे सिखारण जे लाइ दुख सही भी भगवान इहे लीलाऊं करे रहिया। चओ हरे राम। रावण खे मारण कोई वॾी ॻाल्हि आहे? भगवान जे लाइ इशारो कना त रावण त उते ई किरी पिया। असांखे प्रेम कीअं मिले, भक्ति कीअं मिले, भगवान मिठा कीअं लॻनि, असां बुराइनि खां कीअं बचूं, अच्छाईअ में कीअं हलूं,
कि असां वो संतन महात्माउनि जहिड़ो असां व्यवहार आचरण सिखूं। इन करे भगवान अची पाण लीला कंदा आहिनि। चओ हरे राम। राम जी ने मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा सिखणी तो राम जी को सिखो। ऐं श्री कृष्ण भगवान वरी प्रेम पुरुषोत्तम, लीला पुरुषोत्तम। उन्हनि भगवान जे प्रेम में वरी कानून वहंदो वेंदो आहे, ईअं तिनके तिनके वांगुरु। नंढा नंढा तिनका जीअं कंकड़ पत्थर वही वञनि गंगा जी में, तीअं श्री कृष्ण भगवान जे लीलाउनि में सभु इहे हिसाब किताब उते वरी तव्हां न ॿधी सघंदव, हा न। भगवान प्रेम जो अवतार वठी आया, त भगवान इन तरह सां असां ते कृपा कंदा। हाणे चवनि था उहे सुख स्वरूप भगवान आनंद जा भंडार अॼु धरतीअ ते घास विछाए करे था सुम्हनि। भाई विधाता जी गति ॾाढी बलवान आहे। चओ हरे राम। इन करे चयो वेंदो आहे कि सत्संग कयो। पंहिंजा अर्थ कोई ते कढे त गड़बड़ थी वेंदी, हा न भाई। तव्हां त चवंदो रामायण में लिखियलु आहे, बिल्कुलु लिखियलु आहे, विधि गति अति बलवान, एतिरो ई त लिखियलु आहे। ईअं त न लिखियलु आहे कि राम जी समर्थ कोन्हनि, ईअं त न लिखियलु आहे। उन लाइ पूरी रामायण पढ़ो, अॻिते पोइ ते वञो, गीता पढ़ो, त उनजो बि समाधान अची वेंदो।